नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। ठारोशा खबर जानो ठारोशा ڀرسان ॻोठ ठठ सोलंगी जे सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो लठियूं ऐं सिगरेटनि जो आज़ादाना इस्तेमाल, जंहिं में हिकु औरत समेत ॿ ॼणा ज़ख़्मियुनि में आयशा सोलंगी, ज़फ़र सोलंगी, हिम्मत सोलंगी शामिल आहिनि। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे ठारोशा इस्पताल आंदो वियो, जॾहिं त ठारोशा थाणे ते कमरदीन सोलंगी पारां 5 ॼणनि महबूब सोलंगी, वहीद अली, नवीद अकबर सोलंगी ऐं अरबाब सोलंगी मथां NC दाख़िल पुलिस पारां का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। जॾहिं त कमरदीन सोलंगी मीडिया आॾो दाईंदे चयो त असां पाण में अज़ीज़ आहियूं ऐं असांजी पाण में सञावती अटोरट हलंदड़ आहे। अॼु शाम असां पंहिंजे घर में वेठा हुआसीं त महबूब, वहीद, नवीद अकबर ऐं अरबाब सोलंगी असांजे घर में घिड़ी हथियारनि लठुनि सां असां मथां हमिलो करे मुंहिंजे पुटु ज़फ़र अली, हिम्मत अली ऐं भाइटी आयशा बीबी खे ज़ख़्मी करे फरार थी विया। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सरकारी इस्पताल दाख़िल कराए ठारोशा थाणे ते NC पिणु दाख़िल कराई आहे, पर पुलिस पारां का बि गिरफ़्तारी न कई वई आहे। हिननि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।